बान सईदाबाद लग गोठ वाहड़ जो रहवासी मासूम महबूब अली वलद अमीर बख्श पंवर वडे अरसे खां कैंसर जहिड़े मुज़ी मर्ज़ में मुब्तला। कंहिं बि चूंडियल निमाइंदे सार न लधी। बान सईदाबाद लग वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे गोठ वाहड़ जो रहवासी महबूब अली पंवर कैंसर जहिड़े मुज़ी बीमारीअ में मुब्तला। महबूब जे वालिद अमीर बख्श पंवर ॿुधायो त मां पंहिंजे गुलनि जहिड़े मासूम बचिड़े जे इलाज लाइ घर जो अलाह ताला विकिणी इलाज ते ख़र्च कयो, पर तबियत में को बि सुधारो अची न सघियो। असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह के केतिराई भेरा हथ ॿधी इलाज लाइ अर्ज़ कयो, पर का बि मदद न कई वई। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे वज़ीर आला हाउस कराची घुराए असांखे कुझु पैसा ॾेई वापसि कयो वियो, पर सरकारी ख़र्च ते इलाज लाइ का बि मदद न कई वई। असां मजबूर थी पिनी अॼु पंहिंजे बचिड़े खे शहीद बेनज़ीराबाद इस्पताल इलाज लाइ वठी वञी रहिया आहियूं। असां हिकु दफ़ो ॿीहर वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि वसवारनि खे हथ ॿधी अर्ज़ था करियूं त ख़ुदारा असांजे बचिड़े जो सरकारी ख़र्च ते इलाज लाइ मदद करे असांजे बचिड़े जो हिन मुज़ी बीमारीअ मां जान छॾाई वञे। अज़हर अली कुंबर, तोंग न्यूज़, जामशोरो।